तालीम वारो सेक्रेटरी अकबर लगारी पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत ख़त्म थियण खां पोइ तालीम खाते में ओणायूं ज़ाहिर करण लाइ साम्हूं अची वियो आहे। गुलाम अकबर लगारी इंकशाफ़ कयो आहे त ॿोॾ दौरान तबाह थियल 19,000 स्कूलनि मां को हिकु स्कूल बि बहाल नाहे थी सघियो। 20 लख ॿारनि खे दर्सी किताब नाहियूं पहुचाए सघिया। हुन चयो त सिंध जी तालीम जी तबाहीअ जो सबबु सियासी मुदाख़लत आहे। 60 DEOs मां को हिकु बि पंहिंजी मर्ज़ीअ सां नाहे लॻायो। जेसि ताईं सियासी मुदाख़लत ख़त्म न थींदी तेसि ताईं न सिंध पढ़ंदी न तरक़ी कंदी। संदसि चवणो हो त सिफारिश सां ईंदड़ नाअहल DEOs को बि कमु नाहिनि कंदा। मुंहिंजी दरख़्वास्त ते केतिरनि ई करप्ट ऑफिसरनि जूं मुअतलियूं ऐं बदिलियूं मुमकिन बणियूं हुयूं। यादि रहे त तालीम वारे सेक्रेटरी जी रिटायरमेंट में कुझु ई महीना बचिया आहिनि। सवाल इहो थो पैदा थिए त खाते में एॾी वॾी करप्शन ऐं अंधेर ते सेक्रेटरी तालीम एतिरो वक़्तु ख़ामोश छो वेठल हो। ॿिए पासे ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त सेक्रेटरी तालीम गुलाम अकबर लगारी सिंध जे तालीम ऐं सकाफ़त खाते वारे अॻूणे सूबाई वज़ीर सरदार शाह ख़िलाफ़ सुल्तानी गवाह बणिजण लाइ पिणु तयारु थी वियो आहे।